ब्रियासिटी जा स्कूल बुनियादी सहूलतुनि खां वांझियल शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सख़्त गर्मीअ सबबि बेहाल बणियल ब्रियासिटी ॻोठ पञियल मेमण जे प्राइमरी स्कूल जा सभई शागिर्द सख़्त गर्मीअ में ॿूसट वारे माहौल में पट ते वेही पढ़ण ते मजबूर बणियल। स्कूल में बिजली, सोलर पैनल ऐं फर्नीचर समेत बुनियादी सहूलतुनि जी शदीद खोट। बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि स्कूली शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पट ते वेही मसनूई तौर ते हथनि में कापियूं ऐं स्लेट्स सां पंहिंजे पाण खे हवा ॾेई तालीम पिराइण ते मजबूर बणियल। इन सिलसिले में ॻोठाणनि असगर मेमण, मोहम्मद अज़ीम, ग़ुलाम रसूल गोपांग ऐं शागिर्दनि कासिम, आफ़ताब, बादल, यासीन ऐं ॿियनि दाहींदे ॿुधायो त ॻोठ पिञल मेमण जो प्राइमरी स्कूल पुराणो स्कूल आहे जंहिं में मुख़्तलिफ़ ॻोठनि जा सवें मासूम शागिर्द अॼोके हिन जदीद कंप्यूटर वारे दौर में बुनियादी सहूलतुनि खां बग़ैर तालीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। जंहिं ते सिंध हुकूमत जो विजन आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। मयारी तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे, पर बदकिस्मतीअ सां हुकूमती बेध्यानी ऐं तालीम खाते जे ज़िले ऑफिसरनि जी नाअहलीअ सबबि असांजा मासूम ॿार बिजली, फर्नीचर न हुअण बावजूदि पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन्हनि सूबाई वज़ीर, सेक्रेटरी तालीम, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर समेत आला अख़्तिरनि खां घुर कंदे मुतालबो कयो त स्कूल जे मासूम शागिर्दनि खे फ़ौरी तौर ते बुनियादी सहूलत मुहैया करे संदनि मां बेचैनी ख़त्म कराई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।